बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। इंसान सुकून में कीअं रहे, जेकॾहिं इहा ॻाल्हि पोइते करे ॾिठी वञे या माज़ीअ जे उन दरवाज़े खे खड़काइजे त असांखे आसानीअ सां ख़बर पइजी वेंदी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हमेशह अलाह ताला खां सुवाल पुछंदा हुआ ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े भेरे अलाह ताला खां पुछियो त अलाह साईं, जेकॾहिं को इंसानु फ़क़ति हिकिड़ी दुआ घुरे त हू कहिड़ी दुआ घुरे? त अलाह ताला चयोसि त हू सिहत जी दुआ घुरे। सिहतमंद रहण जे लाइ सुकून हुजणु लाज़मी आहे, यानी तव्हांजी तबियत में सुकून हुजणु घुरिजे, तव्हांजे मिज़ाज में सुकून हुजणु घुरिजे, तव्हांजी ज़िंदगी गुज़ारण जे तरीक़ेकार में सुकून हुजणु घुरिजे। सुकून जे लाइ जेकॾहिं तव्हांखे कहिड़ी बि क़ीमत अदा करणी पए त उहा अदा करे माण्हू सुकून सां रहे। बेसुकूनीअ जी हिकिड़ी घड़ी बि अज़ाब खां वधीक हूंदी आहे। बेसुकूनी माण्हूअ खे बेक़रार करे छॾींदी आहे। बेसुकूनी पंहिंजनि में पराव करे छॾींदी आहे। बेसुकूनी एतिरी त ख़तरनाक हूंदी आहे जो तव्हांखे कंहिं बि जॻह ते मज़ो न ईंदो। तव्हां हिकिड़ो आम मिसाल ई वठो। आम मिसाल कीअं? तव्हां रुॻो फ़क़ति कंहिं माण्हूअ खे कंहिं जॻह ते पेन हूंदो आहे, तकलीफ़, इवन हीअ आंगुर आहे, इन में तकलीफ़ हूंदी आहे त जेके ॿाहिरियां माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे एतिरी ख़बर न हूंदी आहे त तकलीफ़ केतिरी आहे, पर जेको माण्हू ख़ुदि फील कंदो आहे, जेको ख़ुदि महसूसु कंदो आहे, उनखे ख़बर हूंदी आहे त केतिरी तकलीफ़ आहे या केतिरो पेन आहे। तंहिंजे करे पंहिंजे पाण खे सुकून में रखो। हाणे सुवाल थो पैदा थिए त सुकून में कीअं रखिजे? सुकून तॾहिं माण्हूअ खे मिली सघंदो आहे जॾहिं हू दरगुज़र कंदो आहे। न तव्हां सुकून लाइ केतिरा ई लतीफ़ा ऐं ॻाल्हियूं मशहूरु आहिनि, मौजूदु आहिनि त सुकून केॾी महिल मिलंदो आहे, पर आम तौर ते जेकॾहिं मां उन ॻाल्हि खे हिन नंढिड़ो या आसान तरीक़े सां बयानु कयां त मां चवंदुमि त सुकून इंसान जे अंदर में मौजूदु हूंदो आहे। ॿाहिरियूं ख़्वाहिशूं, ॿाहिरियूं कुवतूं असरअंदाज़ थींदियूं आहिनि, पर एतिरियूं न। जे कल्ह मूं किथे ॿुधो या पढ़ियो शायदि त जेको तव्हांजो जॉब आहे या नौकिरी आहे उहा मुकमल ज़िंदगी न आहे, ज़िंदगी जो हिसो आहे। तव्हांजा कलीग्स आहिनि जेके, उहे कलीग्स आहिनि, तव्हांजा दोस्त न आहिनि। ऐं जेके तव्हांजा दोस्त आहिनि उहे तव्हांजी फैमिली न आहे। ऐं जेका तव्हांजी फैमिली आहे असुलु, उहा सुकून आहे। माहिर नफ़्सियात खां कंहिं पुछियो त सुकून माण्हू खे कीअं मिले, त उन चयो जंहिं बि माण्हूअ जो रवैयो पंहिंजी फैमिलीअ सां सुठो आहे या उनजी फैमिलीअ जो रवैयो हुन सां सुठो आहे, उहो माण्हू सुकून में रही सघे थो। सुकून भले तव्हां एक्सरसाइज़ कयो, तव्हां केॾी बि महिनत कयो, पर सुकून उन्हनि वेझनि माण्हुनि सां मिलंदो आहे, वेझनि रिश्तनि सां मिलंदो आहे, जेके तव्हांजे क़रीब हूंदा आहिनि, जेके तव्हांजे वेझो हूंदा आहिनि, या जेके तव्हांखे आसानीअ सां सम्झंदा आहिनि। तंहिंजे करे उन्हनि माण्हुनि खे सुकून मिलंदो आहे। पर केतिरा माण्हू त अहिड़ा हूंदा आहिनि जेके घर में उनखे सुकून न मिलंदो आहे ऐं ॿाहिरि उन्हनि खे मिलंदो आहे, किन खे घर में सुकून मिलंदो आहे। पर असां, ख़बर अथव, असांजी हिकिड़ी अजीब इंसान जी फितरत रही आहे त जेका शइ हू पाण महसूसु कंदा आहिनि, चवंदा आहिनि त मां सही आहियां ऐं अॻियूं ग़लति आहे। जेकॾहिं को ॿाहिरि माण्हू घुमंदो फिरंदो थो अचे, उनखे उन में सुकून थो अचे, त सम्झंदो आहे मां ई सही आहियां। पर जंहिं माण्हूअ खे घर में या फैमिलीअ सां कंहिं जॻह ते सुकून थो अचे त उनखे वरी ॿिए हिसाब सां ॾिठो वेंदो आहे, या उहो वरी हुननि खे कंहिं ॿिए तरीक़े सां ॾिसंदो आहे। त सुकून शयुनि सां बि मिलंदो आहे माण्हुनि खे। छो जो ज़रूरत पूरी हूंदी त माण्हूअ खे सुकून हूंदो। छो जो ज़रूरत पूरी हूंदी त माण्हूअ खे गुसो ई न ईंदो। गुसो न ईंदो त माण्हू सुकून में रहंदो। तव्हां केॾो बि वस कयो, केॾी बि कोशिशि कयो, कंहिं बि जॻह ते तव्हांखे सुकून न मिलंदो। सुकून तव्हांखे पंहिंजे पाण मां ई मिलंदो, पंहिंजी सोच मां ई मिलंदो, तव्हांजी सुठी सोच मां ई मिलंदो। अलामा इक़बाल मस्जिद कुर्तबा में वेठो हो त हुनखे एॾो सुकून महसूसु थियो जो हुन हिकिड़ो तवील नज़्म लिखियो हो। या गौतम बुद्ध खे सुकून या ज्ञान जेको मिलियो हिकिड़े वण जे हेठां मिलियो हो। हुनखे उतां सुकून मिलियो, हुनखे उते ई मज़ो आयो ऐं हू सॼी उमिरि या सुठो टाइम उन ई वण जे हेठां ई गुज़ारे छॾियो हुयो। त माण्हू सुकून जी तलाश करे, अंदर में पंहिंजो पाण में ॻोल्हे, पाण खे जाचे ॾिसे, पाण खे परखे ॾिसे, कहिड़ी शइ मूंखे बेसुकून करे थी, उहा ख़तमु करे। दुनिया में सभ खां आसान तरीक़ो ॿिए ते तंज़ करणु आहे ऐं ॿिए जी कोताहियूं ॻोल्हणु या ग़लतियूं ॻोल्हणु आहे। उनखां वधीक आसान तरीक़ो इहो आहे जो भरी चौराहे ते उनखे बदनाम करणु या उनजे लाइ ॻाल्हाइणु हूंदो आहे। तव्हां कंहिं बि माण्हू में सुधारो आणणु चाहियो था त पहिरियां उहा शइ पाण में एडॉप्ट कयो, तॾहिं ई माण्हू तव्हांजो फॉलो कंदा, तॾहिं ई माण्हू तव्हांजी पोइवारी कंदा,
या तॾहिं तव्हांजी पोइ लॻी कंदा। तव्हां ॾिसो आहे आमतौर ते असां ॻाना पोइ कंदा आहियूं, ॻणणु शुरू कंदा आहियूं एसि ताईं जो हाणे इहो टाइम गुज़रंदो थो हले, वीडियो मां ठाहियां थो पियो त आॾो जेको वीडियो भरे थो पियो उहो हर इशारे सां ॾसे थो 2 मिंट थिया आहिनि, 3 मिंट थिया आहिनि। यानी ईअं लिमिट रखियलु हूंदी आहे असांजी ज़िंदगीअ जी। ॾींहं खां पोइ राति थींदी आहे, राति खां पोइ ॾींहुं थींदो आहे, ईअं न आहे त जेकॾहिं ॾींहुं ख़तमु थो थिए त माण्हूअ जी बसि ज़िंदगी ख़तमु थी वई, ईअं न आहे। वरी सिजु उभिरे थो, वरी नयूं ख़ुशियूं अचनि थियूं, नयूं रौनकूं अचनि थियूं, नओं जहान ठहे थो, नयूं उमेदूं जाॻनि थियूं। ऐं उहा जाग, उहा सोच, उहो शऊर उहो माण्हूअ खे हमेशह फ़ाइदो ॾींदो रहे थो। पर जेको बि माण्हू पंहिंजे रिश्तेदारनि सां, मिटनि माइटनि सां, उहे त अञा परे आहिनि, पर पंहिंजी फैमिलीअ सां बहितरीनु नमूने सां रहे थो, उहो सुकून में रही सघे थो। छो जो ॿाहिरां माण्हू थकिजी कमुकारु करे ऐं वापसि घरु ईंदो आहे ऐं घर में जेकॾहिं सुकून न मिलंदो आहे त उहो वधीक बेचैन थी वेंदो आहे। एसि ताईं जो माण्हू स्ट्रेस में हलियो वेंदो आहे, डिप्रेशन में हलियो वेंदो आहे। ऐं पढ़ियल लिखियल माण्हू इन हद ताईं वञी पहुचंदा आहिनि जो हू सुइसाइड कंदा आहिनि, या इन नंढड़ी उमिरि में ई माण्हुनि खे अटैक थी वेंदो आहे ऐं हू दुनिया छॾे हलिया वेंदा आहिनि। त सुकून हिकु बहितरीनु शइ आहे। मसइलनि खे हल करण खां पोइ माण्हूअ खे सुकून मिलंदो आहे। मसइला त हलंदा पिया पर सुकून तलाश कयो। उहो जहिड़ी बि जॻह ते तव्हांखे मिले, जेकॾहिं इबादत में मिले थो त इबादत मां, किताबु पढ़ण मां मिले थो त किताबु पढ़ण मां, दोस्तनि सां कचहरी में मिले थो त उन मां सुकून वठो। मतिलबु सुकून में रहो, ख़ुशि रहो, मुस्कुराईंदा रहो ऐं कुझु आदतूं मटायो जेके तव्हांखे हमेशह फ़ाइदो ॾियनि पियूं। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।